पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफां पूरे पाकिस्तान में कारो डे मल्हायो पियो वञे। मुल्क के नंढनि वॾनि शहरनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफां 1977 5 जुलाई ते जमहूरियत जो तख़्तो ऊंधो करण ख़िलाफ़ ऐं ज़िया-उल-हक़ जी आमरीत ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो वियो। मुल्क जीअं कराची में भी 5 जुलाई 1977 ज़िया-उल-हक़ जी आमरीत खिलाफ़ मंगोपी टाउन UC 13 में भी सख़्त एहतजाज कयो वियो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी कयल जिदोजहद खे साराहियो वियो। मंगोपीर UC 13 के चेयरमैन अली अकबर बिरोही, वाइस चेयरमैन अनवर बिरोही समेत PP के जियालन वॾे अंग में शिरकत कई। UC चेयरमैन अकबर बिरोही, वाइस चेयरमैन अनवर बिरोही जो चवणु हुयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी जिदोजहद सबब पाकिस्तान पीपल्स पार्टी मुल्क की सब खां वॾी में वॾी पार्टी है ऐं हीअ शहीदनि जी पार्टी है। हिन पार्टी जा जियाला कंहिं बि जाबर ज़ालिम आॾो कॾहिं बि नथा झुकी सघनि। हिक माइंड तहत हर दौर में पीपल्स पार्टी खिलाफ़ साजिशूं थींदियूं रहियूं आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी हर दौर के मुंहुं ॾिनो आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो फांसी खाइण वक़्त बि न डिॻो ऐं हीअ शहीदनि जी पार्टी आहे। हिन पार्टी जे जियालनि खे केरु कमज़ोर नथो करे सघे। मुल्क जी वाहिद पार्टी PP आहे जेका आवाम जी ख़िदमत करे थी। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कारकुननि इमरान जी आमरत खे मुंहुं ॾिनो। जॾहिं मुल्क ते ॾुखियो वक़्तु आयो आहे त PP जा सिपाही मुल्क जी हिफ़ाज़त करण लाइ उथिया आहिनि। जमहूरियत ते कॾहिं बि ऐं जॾहिं बि ॾुखी घड़ी आई आहे त PP उन ज़ुल्म ख़िलाफ़ उथी बीहंदी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी आवाम जी ख़िदमत ऐं जमहूरियत ते यकीन रखे थी।